टियों अध्याय ऐं 16 वचन ते ध्यानु ॾींदासीं। मसीह जे वचन खे पंहिंजे दिल में वधीकाईअ सां बसणु ॾियो ऐं सिद्ध ज्ञान सां गॾु हिक ॿिए खे सेखारियो ऐं चितायो ऐं पंहिंजे पंहिंजे मन में अनुग्रह सां गॾु परमेश्वर जे लाइ भॼन ऐं स्तुति गान ऐं आत्मिक गीत ॻायो। कुझु माण्हुनि खे असां बाइबल जी सिख्या जी तारीफ़ कंदे ॿुधंदा आहियूं ऐं असल में उहे बाइबल जी सिख्या जी सभाउनि में शामिल ई न थींदा आहिनि ऐं परमेश्वर जे वचन जे बारे में बि ॾाढो घटि ॼाणींदा आहिनि। बसण मतिलबु घरु करणु या घरु हलाइण लाइ ॾिनो वञणु। असांखे परमेश्वर जे वचन सां सुठे नमूने परिचित हुजणु खपे। बाइबल तव्हां लाइ हिकु अजीब या अंजान किताब न हुजणु खपे जीअं घणनि ई माण्हुनि लाइ अॼु हूंदी आहे। मसीह जी शांतीअ खे तव्हांजे दिल में राज करणु ॾियो। हुन शांतीअ खे तव्हांजो निर्णायक रहणु ॾियो ऐं पोइ मसीह जे वचन खे पंहिंजे दिल में वधीक बसणु ॾियो ऐं सिद्ध ज्ञान सां गॾु हिक ॿिए खे सेखारियो। हुन खे घरु करणु ॾियो। हुन खे ॼाणियो। मसीह जे वचन सां परिचित थी वञो। हुन जो अभ्यास कयो ऐं हे ॼाणियो त उहो तव्हांखे छा चई रहियो आहे। हुतो ई उहो तव्हां सां अॼु ॻाल्हाइण वारो आहे। मुंहिंजा दोस्त, हुन जे वचन मां हिक ॿिए खे सेखारियो ऐं चितायो। छा में? भॼननि, स्तुति गाननि ऐं आत्मिक गीतनि में। पंहिंजे पंहिंजे मन में अनुग्रह सां गॾु परमेश्वर जे लाइ ॻायो। हिते ॻाल्हि हे आहे त असांखे पाण मथो ऐं असांजी ज़िंदगीअ में परमेश्वर जे वचन जो उहो अद्भुत प्रभाव पाइणु ॾियणु खपे, ओहिड़ो ई जहिड़ो पौलुस हिते ॿुधाए रहियो आहे। हाणे असां कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 17 वचन पढ़ंदासीं। वचन में या कम में जेको कुझु बि कयो सभु प्रभु येशूअ जे नाले सां कयो ऐं हुन जे द्वारा परमेश्वर पिता जो धन्यवाद कयो। छा तव्हांखे मसीही व्यवहार लाइ हिकु स्तर खपे? छा तव्हांखे हलण लाइ हिकु नैतिक सिद्धांत खपे? तव्हांखे हुननि घणनि ई नंढे नंढे नियम जे बदिले हिकु आधारित तत्व खपे? पौलुस हिते असांखे अहिड़ो हिकु तत्व ॾिए थो। उहो हे नथो चवे त असांखे हीअं करणु खपे या न करणु खपे। उहो छड़ो चवे थो सभु कुझु प्रभु येशूअ जे नाले सां कयो ऐं हुन जे द्वारा परमेश्वर पिता जो शुक्र कयो। मुंहिंजा अज़ीज़, तव्हां जेको कुझु बि कयो, तव्हांजे कम जे ठिकाने ते, तव्हांजे घर में ऐं तव्हांजे ॿियनि सां सभी रिश्तनि में, छा तव्हां हे चई सघो था त हे मां प्रभु येशूअ जे नाले में कयां थो? अगरि तव्हां हे चई सघो था त अॻिते वधो ऐं कंदा वञो। हे हिकु अद्भुत स्तर आहे, हिकु तुलना करण जो आधार आहे। परमेश्वर जो वचन परमेश्वर जे आत्मा द्वारा प्रेरित थियल आहे। हाणे अगरि मसीह जो वचन तव्हां में वधीकाईअ सां बसे थो त उहो पाण खे तव्हांजी ज़िंदगीअ में कम में आणींदो ऐं हिन जो प्रभाव तव्हांजे घर ते पवंदो। 18 वचन में असां पढ़ंदासीं, हे ज़ालूं, जीअं प्रभुअ में उचित आहे उअं ई पंहिंजे पंहिंजे मुड़ुसनि जे आधीन रहियो। हे घर में व्यवस्था जे उद्देश्य सां आहे। हे धमकाइण वारो मुड़ुस उत्पन्न करण जे उद्देश्य सां कोन्हे। मां हे विश्वास कोन कंदो आहियां त परमेश्वर हिन जो इच्छुक आहे त ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे आधीन तॾहिं बि रहे अगरि हुन जे मुड़ुस जो उद्धार न थियो आहे ऐं उहो हुन खे उहे कम करण जो आदेश ॾींदो आहे जेके हुन माईअ जे प्रभुअ सां हलत जे ख़िलाफ़ आहिनि। हुन खे जीअं प्रभुअ में उचित आहे उअं ई हुन जे आधीन रहणो आहे। कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 19 वचन, हे मुड़ुस, पंहिंजी पंहिंजी ज़ालुनि सां प्रेम रखो ऐं हुननि सां कठोरता न कयो। मुड़ुसनि खे पंहिंजी पंहिंजी ज़ालुनि सां प्रेम रखणु घुरिजे। हुननि जे तरफ़ कठोरता सां न बर्ताव करणु खपे। ज़ाल खे परिवार जी अगुवाई न करणु खपे, पर हुन खे पंहिंजे मुड़ुस खे अगुवाई करण लाइ प्रेरित करणु घुरिजे। मूंखे लॻे थो त असां हे सभु घणा ई वक़्त लाइ ग़लति सम्झो आहे। कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 20 वचन,
हे ॿार, सभी ॻाल्हियुनि में पंहिंजे पंहिंजे माउ पीउ जी आज्ञा जो पालन कयो, छो त प्रभु हिन सां ख़ुशि थींदो आहे। ॿारनि खे पंहिंजे माउ पीउ जी आज्ञा मञणु खपे। उन्हनि खे पंहिंजे माउ पीउ जो आदर ज़िंदगी भर करणु खपे। पर जॾहिं उहे ॿार आहिनि, हुननि खे उन्हनि जी आज्ञा जो पालन करणु खपे। तॾहिं बि ॿार खे भी वधी करे वॾो थियणो आहे। मूंखे नथो लॻे त हिकिड़ो 24 साल जो छोकिरो पंहिंजी माउ जे साड़ीअ जे पल्लूअ खे झले हले, चाहे उहो शादीशुदा हुजे या कुंवारो। जॾहिं उहो प्रौढ़ता जे हद ताईं पहुची वियो आहे, तॾहिं उहो पंहिंजी माउ पीउ खां परे थियण लाइ तयारु थी वियो आहे। असांजे ॾींहं में केॾनि ॿारनि खे पंहिंजे माउ पीउ सां विद्रोह कंदे ॾिसंदा आहियूं, ख़ासि करे 13 खां 19 साल जे उमिरि जे ॿारनि खे। मूंखे लॻे थो त परमेश्वर ई हिन उमिरि जे ॿारनि में इहा परे हली वञण जी ज़रूरत विधी हूंदी। ॿारनि जे ज़िंदगीअ में हिकु अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जॾहिं हुननि खे धीरे धीरे ॿाहिरि कढणो हूंदो आहे ऐं हुननि खे स्वतंत्र थियणु, पंहिंजो ख़्यालु रखणु, पंहिंजा फ़ैसिला करणु सिखणो हूंदो आहे। कुझु साहित्य जवान शादीशुदा जोड़ियुनि खे हे सलाह ॾींदा आहिनि त हुननि खे हुन वक़्त ते बि पंहिंजे माउ पीउ वटि वञी हुननि जी आज्ञा जो पालन करणो आहे। मां सोचींदो आहियां त हे बकवास आहे ऐं पवित्र शास्त्र जे विरुद्ध आहे। उत्पत्तीअ जे 2 अध्याय जे 24 वचन खे अगरि असां पढ़ूं त हुन में लिखियलु आहे, इन्हीअ करे पुरुष पंहिंजे माउ पीउ खे छॾे करे पंहिंजी ज़ाल सां मिली रहंदो ऐं उहे हिकु ई बदन बणियल रहंदा। ऐं कुलुसियों जे 3 अध्याय जो हे 20 वचन चवे थो, हे ॿार, सभी ॻाल्हियुनि में पंहिंजे पंहिंजे माउ पीउ जी आज्ञा जो पालन कयो। हे वचन ॿारनि लाइ आहे, नव बालगनि लाइ। अॻिते वधंदासीं। 21 वचन, हे ॿारनि वारा, पंहिंजे ॿारनि खे तंग न कयो, न थिए त हुननि जो साहस टुटी पए। इहो वचन ध्यान में रखी हलो त इफिसियों जे 6 अध्याय जो 4 वचन पढ़ूं। हे ॿारनि वारा, पंहिंजे ॿारनि खे रिस न ॾियारियो, पर प्रभुअ जी सिख ऐं चेतावनी ॾींदे उहे हुननि जो पालन पोषण कयो। हिननि ॿिन्हिनि वचननि में असाधारण ॻाल्हि हे आहे त मूसा जे नियम में आज्ञा छड़ो ॿारनि जे बारे में ज़िक्र कंदी वई हुई, माउ पीउ जो ज़िक्र कोन हुयो। छा अहिड़े नियम पालण वारनि में निर्देशक हुजण जे बजाए तानाशाही निर्माण करे छॾी हुई? न, नीति वचन जे किताब में उहा ज़िमेदारी प्रगट थी थिए, जेकी हे हुई त माउ पीउ खे ॿार लाइ परमेश्वर जी इच्छा कोले लधणु। ॿार खे हुन ई मार्ग जी सिख्या ॾियो जंहिंमें हुन खे हलणु खपे ऐं उहो बुढ़ापे में भी हुन खां न हटंदो। हाणे प्रेरित पौलुस कम जे ठिकाने ते पवित्रता जी ॻाल्हि थो करे। उहो हुन ठिकाने ते हूंदल रिश्तनि जे बारे में ॻाल्हाईंदो। हिन लाइ असां 22 वचन पढ़ंदासीं। हे सेवक, जेके शरीर जे अनुसार तव्हांजा स्वामी आहिनि, सभु ॻाल्हियुनि में हुननि जी आज्ञा जो पालन कयो, माण्हुनि खे ख़ुशि करण वारनि वांगुरु ॾेखारण जे लाइ न, पर मन जी सिधाई ऐं परमेश्वर जे डप सां। देखावे जी सेवा हे नए नियम में पौलुस जो ख़ासि विषय आहे। हुन जो चवण जो मतिलबु आहे, पंहिंजूं अखियूं घड़ियाले ते न रखी मसीह ते रखो, छो त तव्हां मसीह जी ही सेवा करे रहिया आहियो। तव्हांखे अहिड़े ई नमूने कमु करणु खपे। कॾहिं कॾहिं मसीह प्रभु जे तरफ़ समर्पित भाव रखण जी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं प्रभुअ जी सेवा करण जी इच्छा ॾेखारींदा आहिनि, पर उहे पाण ई ॾाढा सुस्त हूंदा आहिनि। तव्हां कम जी जाइ ते उपस्थित हुजो ऐं छड़ो खीसे में हथ विझी मुंहुं हलाईंदा रहियो ऐं हे सम्झो त तव्हां समर्पित आहियो, त मां तव्हांखे साफ़ ऐं सिधो ॿुधाईंदुसि त अगरि तव्हां कम जे ठिकाने ते सुस्त आहियो त तव्हां मसीह जे तरफ़ समर्पित कोन आहियो। पर मन जी सिधाईअ सां ऐं परमेश्वर जे भय सां।
ॻाल्हि हिते मालिक खां न पर परमेश्वर खां डिॼी हलण जी आहे। हाणे असां अॻिते वधी 23 वचन पढ़ंदासीं। जेको कुझु तव्हां कयो था तन मन सां कयो, हे सम्झी करे त माण्हुनि लाइ न पर प्रभुअ जे लाइ कयो था। जॾहिं पौलुस चवे थो त तन मन सां कमु कयो त हुन जो मतिलबु आहे त आत्मा सां कमु कयो। अगरि तव्हां सॼी फुर्तीअ सां प्रभुअ लाइ कुझु नथा करे सघो त चाहे तव्हां जो कुझु बि कयो उहो तव्हां लाइ ग़लति आहे। ऐं तव्हां जेको कुझु बि कयो था प्रभुअ लाइ कयो, माण्हुनि लाइ न। असांखे माण्हुनि खे ख़ुशि करण वारा न थियणु खपे। अॻिते वधी हाणे असां 24 वचन पढ़ंदासीं। छाकाणि त तव्हां ॼाणींदा आहियो त तव्हांखे हिन जे बदिले प्रभुअ खां मिरास मिलंदो। तव्हां प्रभुअ मसीह जी सेवा कंदा आहियो। शायदि तव्हांखे पंहिंजे मालिक खे हाज़िरी कोन ॾियणी आहे या हुन खे हे ॼाण कोन्हे त हुन जे पुठियों तव्हां वक़्तु विञाए रहिया आहियो ऐं असल में सॼे ॾींहं जो कमु कोन करे रहिया आहियो। पर प्रभु यीशु ॾिसी रहियो आहे ऐं तव्हांखे हुन खे जवाबु ॾियणो पवंदो। तव्हां हुन में आहियो ऐं हुन जी संपत्ति आहियो। इन्हीअ करे तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसाबु हुन खे ॾियणो पवंदो। छो त असां हिते धरतीअ ते प्रभु ईश्वर जो प्रतिनिधित्व करे रहिया आहियूं। उहो असां खां पुछंदो त छा असां विश्वासी पाया वियासीं? घणा ई अहिड़ा विनम्र माण्हू आहिनि जंहिंजे बारे में असांखे वधीक ॼाण कोन्हे ऐं उहे पंहिंजे कम में विश्वासी रहिया आहिनि। उहे पंहिंजा नियोक्ता, कलीसिया, घर ऐं पालक सभिनी जे तरफ़ विश्वासी रहिया आहिनि। थोरा ई ॼणा हुननि जे बारे में ॼाणींदा आहिनि। प्रभु ॼाणींदो आहे। हुननि खे पंहिंजो इनाम मिलंदो। शायदि असां अचंभे में पइजी वेंदासीं हे ॾिसंदे त कोई ॼणनि खे असां खां वॾो इनाम मिली रहियो आहे। छो त तव्हां प्रभु मसीह जी सेवा कंदा आहियो। हे मसीही सेवकाईअ खे हिकु अलॻि ई रंग रूप ॾिए थो। घणा ई माण्हू परमेश्वर जे कम में सुस्त आहिनि। मां त चवंदुसि त सुस्ती त सेवकाई ते हिकिड़ो श्राप आहे। हे कलीसिया जे कर्मचारियुनि में पायो वेंदो आहे। कम जे ठिकान ते वक़्तु बर्बादु करणु आसान आहे छो त कोई ॾिसी न रहियो आहे। असांखे हे यादि रखणु ज़रूरी आहे त असां प्रभु यीशु जी सेवा करे रहिया आहियूं ऐं असां हुन खे हिसाबु ॾियण वारा आहियूं। हाणे असां कुलूसियों जो 3 अध्याय ऐं 5 वचन पढ़ंदासीं। छो त जेको बुरो कंदो आहे उहो पंहिंजी बुराईअ जो फल पाईंदो। हुते कंहिंजो बि पक्षपात कोन्हे। जेको असां पंहिंजी ज़िंदगीअ में हिते सिधो कोन था कयूं उहो सभु उहो सिधो कंदो। हिन वचन जो हे ई मतिलबु आहे। मुंहिंजा दोस्त, असां ज़िंदा मसीह सां जोड़िया विया आहियूं। हे केतिरो अद्भुत आहे। मां पंहिंजी ताक़त सां हे हासिलु कोन थो करे सघां, पर उहो चवे थो त उहो ई मुंहिंजी मदद कंदो। छो मूं में कमु कंदड़ पवित्र आत्मा ई हे ऊचो ऐं पवित्र बुलावो हासिलु करे सघे थो। उहो चाहे थो त हर रिश्ते में मां हुन खे ई ॾिसां। तव्हांखे ऐं मूंखे कहिड़ो गौरवी बुलावो आहे। छा हे ॻाल्हि तव्हांखे अॼु उत्तेजन कोन थी ॾिए? हुन बैतलहम जे किके खे न ॾिसो। हुन ज़िंदा मसीह वटि वञो जेको परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठल आहे। हाणे असां कुलूसियों जो 4 अध्याय ऐं 1 वचन पढ़ंदासीं। हे स्वामीअ, पंहिंजे पंहिंजे दासनि सां गॾु न्याय ऐं बरोबर व्यवहार कयो। हे सम्झी करे त स्वर्ग में तव्हांजो बि हिकु स्वामी आहे। स्वामीअ पौलुस वटि छड़ो कर्मचारियुनि लाइ उपदेश कोन्हे पर स्वामियुनि लाइ बि आहे। बरोबर मतिलबु हेठे स्तर ते न पर मथे स्तर ते। स्वामीअ खे पंहिंजे दास सां सही हलणो आहे। जागतिक स्वामीअ खे कंहिं ॾींहुं मसीह जे साम्हूं बीहणो पवंदो। हर मसीही मालिक ऐं हर मसीही कर्मचारी परमेश्वर जे साम्हूं बीहंदो। हिन सां छा तव्हां सम्झो था
त उहा ख़ुशख़बरी असांजी निजी ज़िंदगीअ में थी हली अचे, तव्हांजे कारखाने में, ऑफ़िस में बि। जेको कुझु बि तव्हां करे रहिया आहियो, प्रभु लाइ कयो, छो त अगरि तव्हां हुन जी संतान आहियो त तव्हांखे हुन खे जवाबु ॾियणो पवंदो। कुलुसियों जो 4 अध्याय ऐं 2 वचन। प्रार्थना में लॻिया रहियो ऐं शुक्र सां गॾु हुन में जागृत रहियो। प्रार्थना ऐं जागृति हे ॿई अखर हमेशह गॾु ई हूंदा आहिनि। अगरि तव्हां कंहिं मामले जे बारे में प्रार्थना कयो था त हुन खे पूरो करण में व्यस्त थी वञो। शुक्र सां गॾु परमेश्वर खे हमेशह शुक्र कयो, छो त उहो तव्हांजी प्रार्थना ॿुधण वारो आहे ऐं हुन जे जवाब बि ॾियण वारो आहे। शायदि जवाबु उहो कोन हूंदो जेको तव्हां चाहियो था, पर उहो ॾींदो ज़रूरु। हे सांस वठण वांगुरु आहे। प्रार्थना सां सांस वठो ऐं शुक्र सां सांस छॾो। हाणे असां कुलुसियों जो 4 अध्याय 3 ऐं 4 वचन पढ़ंदासीं। ऐं हिन सां गॾु ही असां लाइ बि प्रार्थना कंदा रहियो त परमेश्वर असां लाइ वचन ॿुधाइण जो अहिड़ो दर खोले छॾे त असां मसीह जे हुन भेद जो वर्णन करे सघूं जंहिंजे वजह सां मां क़ैद में आहियां, ऐं हुन खे अहिड़ो प्रगट कयां जीअं मूंखे करणु उचित आहे। पौलुस हिते चवे थो, असां लाइ प्रार्थना करणु न विसारजो। मुंहिंजा दोस्त, अॼु तव्हां पौलुस जी प्रार्थना करे मदद त कोन था करे सघो, पर तव्हां पंहिंजे कलीसिया जे अगुवा लाइ ऐं ॿियनि मसीही सेवकाई संस्थाउनि लाइ प्रार्थना करे हुननि जी मदद ज़रूरु करे सघंदा आहियो। मां सेवकाई जे हर पहलूअ खे हिकिड़ो खुलो दर सम्झंदो आहियां ऐं मां परमेश्वर खां हे दर खुलियल रखण लाइ घुरंदो आहियां। हुन हे वचन ॾिनो आहे त उहो हे दर खुलियल रखंदो। मां पंहिंजी सेवकाई लाइ हे वचन चुनियो आहे। मां तुंहिंजे कमनि खे ॼाणींदो आहियां। ॾिस, मां तुंहिंजे साम्हूं हिकु दर खोले रखियो आहे जंहिंखे कोई बंदि नथो करे सघे। तुंहिंजो सामर्थ थोरो ई त आहे, तॾहिं बि तूं मुंहिंजे वचन जो पालन कयो आहे ऐं मुंहिंजे नाले जो इनकार न कयो आहे। हुन मुंहिंजे साम्हूं घणा ई दर खोलिया आहिनि ऐं मां हुन खां अञा बि दर खोलण लाइ घुरां थो। हाणे असां अॻिते वधी कुलुसियों जो 4 अध्याय ऐं 5 वचन पढ़ंदासीं। वक़्त खे बहुमूल्य सम्झी करे ॿाहिरि वारनि सां गॾु ॿुद्धीअ सां व्यवहार कयो। परमेश्वर जे संतान खे हिन जगत जे तरफ़ अॼु ज़िमेदारी आहे ऐं इन्हीअ करे असांखे बेवकूफ़ीअ सां कोन हलणो आहे। पंहिंजा मौक़ा ख़रीद करे वठो। जॾहिं तव्हां मौक़ो ॾिसो था त प्रार्थना कयो त प्रभु तव्हांजी अगुवाई करे, तव्हां लाइ दर खोले। पाण खे माण्हूअ मथां दॿायो न, परमेश्वर खे तव्हां लाइ दर खोलणु ॾियो। अॻिते वधी असां 6 वचन पढ़ंदासीं। तव्हांजा वचन हमेशह अनुग्रह सां गॾु ऐं सलोना हुजनि त तव्हांखे हर माण्हूअ खे उचित रीतिअ सां जवाबु ॾियणु अची वञे। परमेश्वर जे संतान जो संभाषण अहिड़ो हुजणु खपे जेको बुराईअ खे रोके। उहो बुराईअ खे वधाई ॾियण जहिड़ो न हुजणु खपे। हुन में बाधा विझण जहिड़ो हुजणु खपे। मूंखे लॻे थो त हे वचन हे बि चवणु चाहे थो त हिकिड़ो मसीह उॿाऊ बि न हुजणु खपे। असांखे उत्तेजित हुजणु खपे त तव्हांखे हर माण्हूअ खे उचित रीतिअ सां जवाबु ॾियणु अची वञे। हाणे असां हुननि विशेष माण्हुनि जे नालनि ते अचूं था जिन्हनि खे पौलुस ॼाणींदो हुयो। उहे पहिरीं सदीअ जूं मायूं ऐं भाई हुया। उहे रोमियो जे रस्ते ते हलंदा हुया, हुन जे शहर में रहंदा हुया ऐं हुन ई रोमियो राज जे हेठां हुया। उहे विधर्मियुनि जे विच रहंदा हुया, पर उहे परमेश्वर जा संतान हुया। हिननि मां घणा ई एफिसूस जे शहर में रहंदा हुया। अचो त 7 खां 18 वचन ताईं अॻिते पढ़ूं।
प्रिय भाव ऐं विश्वासयोग सेवक तुखिकुस, जेको प्रभुअ में मुंहिंजो सहकर्मी आहे, मुंहिंजी सभु ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए छॾींदो। हुन खे मां इन्हीअ करे तव्हां वटि मोकिलियो आहे त तव्हांखे असांजी दशा ख़बर पइजी वञे ऐं उहा तव्हांजे दिलनि खे शांती ॾे। हुन सां गॾु मां उनेसिमुस खे बि मोकिलियो आहे, जेको विश्वासयोग्य ऐं प्रिय भाव आहे ऐं तव्हां मां आहे। हे तव्हांखे हितो जी सॼी ॻाल्हियूं ॿुधाए छॾींदो। अरिस्तर्कुस, जेको मूंसां गॾु कैदी आहे, ऐं मरकुस, जेको बरनबास जो भाउ थींदो आहे, जंहिंजे बारे में तव्हां आज्ञा पाई हुई त अगरि उहो तव्हां वटि अचे त हुन सां सुठे नमूने व्यवहार कजो। ऐं यीशु, जेको युस्तुस छवारियो वेंदो आहे, तव्हांखे नमस्कार थो चवे। खतना कयल वयल माण्हुनि मां छड़ो हे ई परमेश्वर जे राज्य जे लाइ मुंहिंजो सहकर्मी ऐं मुंहिंजी शांतीअ जी वजह रहियो आहे। इपिफ्रास, जेको तव्हां मां आहे ऐं मसीह ईश्वर जो दास आहे, तव्हांखे नमस्कार थो चवे ऐं सदा तव्हां लाइ प्रार्थनाउनि में महिनत कंदो आहे, ताकी तव्हां सिद्ध थी करे पूरे विश्वास सां गॾु परमेश्वर जी इच्छा ते स्थिर रहियो। मां हुन जो गवाह आहियां त उहो तव्हां जे लाइ ऐं लौदकिया ऐं हियरापुल्स वारनि जे लाइ वॾो परिश्रम कंदो आहे। प्रिय वैद लूका ऐं देमस जो तव्हांखे नमस्कार। लुदकिया जे भाउरनि खे ऐं नुम्फास खे ऐं हुन जे घर जी कलीसिया खे नमस्कार चइजो। जॾहिं हे ख़त तव्हां वटि पढ़ायो वञे त हीअं कजो त लुदकिया जी कलीसिया में बि पढ़जो, ऐं उहो ख़त जेको लुदकिया खां अचे हुन खे तव्हां बि पढ़जो। ऐं अर्खपुस खे चइजो त जेकी सेवा प्रभुअ में तोखे सौंपी वई आहे, हुन खे सावधानीअ सां गॾु पूरी कजांइ। मूं पौलुस जो पंहिंजे हथ सां लिखियल हुजल नमस्कार। मुंहिंजी ज़ंजीर जो स्मरण रखिजो। तव्हां ते अनुग्रह थींदो रहे। आमीन। हिन सां असां कुलुसियों जे हिन ख़त जे अंत ते अची बीठा आहियूं। मुंहिंजो विश्वास आहे त परमेश्वर पंहिंजे हिन सामर्थवान वचन द्वारा तव्हां सां ॻाल्हायो हूंदो। तव्हां ॼाणियो हूंदो त मसीह ईशू में सॼे परमेश्वर जी परिपूर्णता आहे, ऐं सिर्फ़ हुन में ई तव्हां पूरो ऐं भरपूर थी था सघो। हुन जे बिना ज़िंदगी बेमतलब आहे। हे तव्हां सम्झी सघिया हूंदो। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में असां नए किताब सां शुरूआत कंदासीं। तेसिताईं आमीन।